नहमदुहु व नसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। मोहब्बत से दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम या सलाम। हमद सलात के बाद में स्टेज से उलमाए कराम हाज़रीन जमायत अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुर्शिद करीम कोकबुल मुहिब्बीन क़िबला बावासीन हुकुम सा आऊं मुख्तसर कुछ दुरूद के फ़ज़ाइल पे कुछ कलमा तवज्जो जगह पेश करे आऊं पंहिंजी जगह वठ। अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। अल्लाह ताला फरमायो त बेशक अल्लाह ऐं उन जा फरिश्ता हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पढ़न था। अल्लाह ताला इन आयत करीमा में लफ्ज़ युसल्लून इरशाद फरमायो ऐं ई सीग़ा मुज़ारे इनमें हाल मुस्तक़बिल जी माना ईंदी। यानी कि अल्लाह ताला फरमायो त बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइका उन जा फरिश्ता हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पढ़न था ऐं पढ़ंदा रहंदा। यानी कि ये पूरी दुनिया खत्म थी वने, हर चीज फना थी वने, मगर हुजूर जो दुरूद खुद खुदा पढ़ंदो रहंदो। पोए अल्लाह ताला फरमायो तो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। पोए अल्लाह ताला फरमायो तो ए में मोमिनो तवां भी हुजूर ते दुरूद पढ़ो। पेरी अल्लाह फरमायो तो आऊं ऐं मुंहिंजा फरिश्ता पढ़न था हुजूर ते दुरूद, तवां भी मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ो। ऐं अगर असां हुजूर ते दुरूद पढ़ूं त पोइ असां हुजूर के फ़ाइदो नथा ॾियूं, इहो असां पंहिंजे फ़ाइदे जे लाइ पढ़ूं था। सैयदना उबई बिन काब रज़ियल्लाहु तआला अन्हु हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा जलीलुल क़द्र सहाबी हैं ऐं कातिब वही है ऐं हुजूर जे दौर में कारियुल क़ुरान त पाण फरमाईंदा त हिकु मर्तबा मूं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह तव्हां ते आऊं केतिरो दुरूद पढ़ां, मूंखे तव्हां ते केतिरो दुरूद पढ़णु घुरिजे। त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त ए उबई बिन काब तू जेतिरो मूं ते दुरूद पढ़ंदे ओतिरो तोखे फ़ाइदो थींदो। त सैयदना उबई बिन काब रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था त या रसूल अल्लाह ॾींहं जा 4 हिस्सा आहिनि, उन्हनि 4 हिस्सनि मां हिकु हिस्सो ऐं तव्हां ते दुरूद पाक पढ़ंदो। तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त ए उबई बिन काब अगर तू अञा वधाईंदे त पोइ अञा तोखे फ़ाइदो मिलंदो ऐं अञा तोखे भलाई मिलंदी। त पाण फरमाईंदा त मूं अर्ज़ कई कि या रसूल अल्लाह हाणे आऊं तव्हां ते 2 हिस्सा दुरूद पढ़ंदुमि। त फरमाईंदा त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त ए उबई बिन काब अगर तू अञा ज़्यादा मुझे पढ़ंदे त पोइ अञा ज़्यादा तोखे फ़ाइदो थींदो। त पाण फरमाईंदा त मूं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ कयो कि या रसूल अल्लाह हाणे 3 हिस्सा तव्हां ते दुरूद पढ़ंदुमि। त फरमायूं त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त ए उबई बिन काब अगर तू अञा ज़्यादा पढ़ंदे त पोइ अञा तोखे ज़्यादा फ़ाइदो मिलंदो, अञा तोखे ज़्यादा भलाई मिलंदी। त पाण फरमाईंदा त मूं अर्ज़ कयो कि या रसूल अल्लाह हाणे फ़र्ज़ खां अलावा सुन्नत खां अलावा उन्हनि खां अलावा जेको बि मूंखे टाइम मिलंदो सिर्फ़ु आऊं तव्हां ते दुरूद पढ़ंदो रहंदो। त पोइ पाण फरमाईंदा त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त ए उबई बिन काब तुंहिंजूं जेतिरा बि ग़म आहिनि, जेतिरियूं बि मुसीबतूं आहिनि, जेतिरियूं बि परेशानियूं आहिनि, सभु ख़त्म थी वेंदियूं अगर तूं ईअं कंदे। त पोइ ॿी हदीस में अचे तो मुस्लिम शरीफ जी हदीस आहे त सैयदना उबई बिन काब रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था त हिकु मर्तबा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम रात जो टाइम हो तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम मुझे घर के दरवाजे ते आया ऐं घर के ठकायूं, घर के दरवाजे के वजायूं। तो जेॾी महिल मूं खोलियो तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम बीठा हुआ तो मूं अर्ज़ कयो कि या रसूल अल्लाह तव्हां पाण आया आहियो, अगर तव्हां मूंखे अर्ज़ कयो आहे, तव्हां मूंखे हुकुम ॾियो आहे या तव्हां को कासिद मूं मोकिलियो आहे त आउं पाण अची वञां हा। त
सैयदना उबई बिन कअब फरमायो तो मुझे हुजूर अलैहि सलाम फरमायो तो इन्नल्लाह अमरनी अन अक़रअ अलैकल कुरान तो ए उबई बिन कअब अल्लाह को दिनवा तो तू वन उबई बिन कअब दे ऐं उनके कुरान बुधा छो पान कातिबे वही वा तो वही नाज़िल थी तो पान वही लिखाइण जे लाइ सैयदना उबई बिन कअब दे विया तो पोइ सैयदना उबई बिन कअब फरमाईंदा त मूं अर्ज़ कयो कि या रसूल अल्लाह छा अल्लाह ताला मुंहिंजो नालो वरितो उबई बिन कअब पाण फरमायूं हा अल्लाह ताला मूंखे हुकुम ॾिनो आहे त तूं वञ उबई बिन कअब तो इन मां मालूम थियो जेको शख्स हर वक्त हुजूर अलैहिस्सलाम जो दुरूद पढ़ंदो रहंदो आहे ऐं पंहिंजो हर वक्त दुरूद में लगाए छॾे तो पोइ उन शख्स जो खुदा नालो वठंदो आहे उन शदा कंदो आहे तो मोहब्बत सां दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूद वल करम व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम या सलाम। आयत करीमा तिलावत की तवज्जो अॻियां इन तफसीर में सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमाइन था जदे ये आयत करीमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा नाज़िल थी तो पाण फरमाइन था कुछ सहाबन हुजूर का अर्ज कयो कि या रसूल अल्लाह तवां इन जे मुतालिक छा इरशाद फरमाइंदा तवां इन जे मुतालिक छा चवंदा तो हुजूर अलैहिस्सलाम इरशाद फरमायो त ही अल्लाह जे खजानन मां हिकड़ी खजानो आहे या आयत करीमा ऐं हुजूर फरमायो त जडे का या आयत करीमा नाज़िल थी आहे तडे का अल्लाह ताला ब फरिश्ता मुकर्रर फरमाया आहिनि ऐं हुजूर फरमायो त जेको भी शख्स मूंते जिते वेही दुरूद पढ़ंदो त पोइ इहे ब फरिश्ता उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ कंदा आहिनि ऐं तमाम मलाइक उन जे जवाब में आमीन चवंदा आहिनि। आखिर में एक शेर पढ़ी पंहिंजी जगह वठंदुमि मसनवी शरीफ में मौलाना जलालुद्दीन रूमी एक शेर फरमाइन था आके याबत बुए हकरा अद यमन ही उन्हनि माण्हुनि जे लाइ शेर आहे जेके चवनि था असां जेको दुरूद पढ़ूं था इहो हुजूर ताईं नथो पुॼे असां महफ़िलूं करूं था इहो हुजूर ताईं नथियूं पुॼनि हुजूर नथा ॾिसनि त पोइ उन्हनि जे लाइ मौलाना रूम फरमाइनि था कि आके याबत बुए हकरा अद यमन चू नयाबत बुए बातिर राज ज़मन पाण फरमाइनि था जेके मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यमन का रहमान की खुशबू सूंघे वठन था महसूस करे वठन था तो पोइ उहे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जे बातिन जो राज की न महसूस करे सघंदा तो पाण फरमाइनि था हुजूर अलैहिस्सलाम यमन का अवैस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सदा उन्हनि जी खुशबू हुजूर मदीने में महसूस करे सघनि था तो पोइ असां जो दुरूद पढ़ण असां जे बातिन में जेको आहे असां जी महफ़िलूं करण हुजूर अलैहिस्सलाम के की न ख़बर पवंदो हुजूर अलैहिस्सलाम के की महसूस न करे सघंदा असां जी महफ़िलुनि के तो अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असां के मोहब्बत से दुरूद पाक पढ़ने की तौफीक अता फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।